हजरत शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो 342 जश्न विलादत भिटशा में वरी अक़ीदत और एहतराम सां मल्हायो वियो। जश्न विलादत जे मौक़े ते औक़ाफ़ खाते तरफ़ां दरगाह भिटाई खे रंगीन बल्बन ऐं झालरुनि सां सजायो वियो। दरगाह शाह लतीफ़ जे क़ाइम में मक़ाम सज्जादा नशीन सैयद ख़ाविर हुसैन शाह लतीफ़ी भिटाई सादातन शाह लतीफ़ फाउंडेशन जे अॻवाननि ऐं पंहिंजे मुरीदनि सां गॾिजी मज़ार ते चादर चाढ़े दुआ घुरी ऐं दरगाह जे अहाते में भिटाई जी विलादत जो केक काटियो। उन खां अलावा भिटाई पीर सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी जी अॻवानी में दरगाह भिटाई जे सहन में दुआ घुरी लतीफ़ साईं जी विलादत जो अलॻि सां केक काटियो वियो। सकाफ़त खाते भिटशाह तरफ़ां मुजतबा जोखियो ऐं हिंदू पंचायत पारां दीवान गागन दास जी अॻवानी में हथनि में चादर खणी दौल शरनाइनि सां धारदार रैलियुनि जी सूरत में दरगाह भिटाई ते पहुची लतीफ़ साईं जी मज़ार ते पहुची चादरूं चाढ़े दुआऊं घुरियूं वयूं। शाह लतीफ़ फाउंडेशन पारां मुनक़िद कयल तक़रीब में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां आयल अदीबनि, दानिशवरनि, शाइरनि, लेखकनि ऐं मुहक़िक़नि लतीफ़ साईं जी ज़िंदगी ते तक़रीरूं करे खेसि लफ़्ज़नि जी भेटा पेश कई। तक़रीब में समूरी सिंध मां ज़ाइरीन ऐं अक़ीदतमंदनि वॾे अंग में शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।